ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। तव्हां सभिनी भक्तन के नमस्ते। अज ॾींहुं जन्माष्टमी जो श्री कृष्ण जन्माष्टमी जे ॾींहुं असां श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो आरंभ करे रहिया आहियूं। गुरु गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत शास्त्र जो बयान, जंहिंमें व्यास देव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत पुराण असांजे धर्मी साहित्य जे मुख्य शास्त्रनि मां हिकु आहे। अचो त पहिरियां ई हिंदू धर्म जे टोटल धर्मी पुस्तकनि जा नाला ऐं उन्हनि जे बारे में मुख़्तसिर ॼाण हासिल कयूं। जॾहिं ही संसार पैदा थियो तॾहिं असांजा धार्मिक पुस्तक 4 हुआ, जेके भॻवान पंहिंजे मुख मां ऋषियुनि जे ज़रिए हिन संसार में ज़ाहिर कया। 1 ऋग्वेद, 2 यजुर्वेद, 3 सामवेद ऐं 4 अथर्ववेद। तंहिंखां पोइ ऋषियुनि ऐं मुनियुनि वेदनि खे सम्झण लाइ 20 सुमृतियूं पैदा कयूं। 1 मनु सुमृति, 2 उत्तरी सुमृति, 3 विष्णु सुमृति, 4 हारीत सुमृति, 5 याज्ञवल्क्य सुमृति, 6 भर्गा सुमृति, 7 अंगारा सुमृति, 8 यम सुमृति, 9 आयसप सुमृति, 10 समूर्त सुमृति, 11 व्यास सुमृति, 12 पाराशर सुमृति, 13 वृस्ति सुमृति, 14 कान्यायन सुमृति, 15 गौतम सुमृति, 16 शताकुप सुमृति, 17 विशिष्ट सुमृति, 18 शंख सुमृति, 19 यखत सुमृति ऐं 20 दक्ष सुमृति। सुमृतियुनि खे चिटी रेट सम्झण लाइ ऋषियुनि 22 उपनिषद ऐं 6 शास्त्र ज़ाहिर कया। 1 श्वेता शूद्र उपनिषद, 2 कठ उपनिषद, 3 मंडक उपनिषद, 4 मांडोक्य उपनिषद, 5 तैत्तिरीय उपनिषद, 6 छांदोग्य उपनिषद, 7 ऐशन उपनिषद, 8 कयन उपनिषद, 9 पर्शन उपनिषद, 10 बृहदारण्यक उपनिषद, 11 मस्तंद उपनिषद, 12 ऐत्रेय उपनिषद, 13 आयर उपनिषद, 14 धनुर उपनिषद, 15 गंधर्व वेद उपनिषद, 16 अर्थ उपनिषद, 17 शक्या उपनिषद, 18 कल्प उपनिषद, 19 व्याकरण उपनिषद, 20 निर्विकत उपनिषद, 21 छंद उपनिषद, 22 ज्योतिष उपनिषद। शास्त्रनि जा नाला: 1 योग शास्त्र, 2 सांख्य शास्त्र, 3 विशेषक शास्त्र, 4 वेदांत शास्त्र, 5 न्यायी शास्त्र ऐं 6 पूर्व मीमांसा शास्त्र। शास्त्रनि खां पोइ देवताउनि ज़रिए 18 पुराण ज़ाहिर कया विया। पुराणनि जा नाला: 1 ब्रह्म पुराण, 2 पद्म पुराण, 3 विष्णु पुराण, 4 शिव महापुराण, 5 श्रीमद् भागवत महापुराण, 6 नारद पुराण, 7 मार्कंडेय पुराण, 8 अग्नि पुराण, 9 भुवेश पुराण, 10 ब्रह्मवृत पुराण, 11 लिंग पुराण, 12 वराह पुराण, 13 स्कंद पुराण, 14 वामन पुराण, 15 कोरम पुराण, 16 मत्स्य पुराण, 17 गरुड़ पुराण ऐं 18 ब्रह्मांड पुराण। पुराणनि सां गॾु रामायण,
महाभारत ऐं श्रीमद भागवत गीता बि ज़ाहिर कया विया। वेदनि खे हिन संसार में पैदा थींदे 1 अरब 96 करोड़ 8,52,976 साल गुज़री चुका आहिनि ऐं हिन दुनिया खे बि एतिरा ई साल गुज़री चुका आहिनि। वेदनि शास्त्रनि उपनिषदनि खे वधीक सम्झण लाइ हिन कथा जे ॿिए पार्ट जो इंतज़ारु कंदा। महिरबानी सभई चओ जय सिया राम। अगरि तव्हांखे हीअ कथा सुठी लॻी हुजे त हिन खे वधि मां वधि शेयर कयो त ॿिया बि हरि भक्त असां सां जुड़ी सघनि ऐं उन्हनि खे बि कथा जो लाभ हासिल थी सघे। सभई चओ जय सिया राम।